असां तव्हांजो बंदोबस्त करे छॾियो आहे। हाणे तव्हांजे ख़िलाफ़ जेको ऑपरेशन थींदो, जसमत के खिलाफ जेको ऑपरेशन थींदो, उहो शहादत वारो न हूंदो, उहो गिरफ़्तारनि वारो न हूंदो, उहो टार्चर झेलण वारो न हूंदो, उहो जेलनि वारो न हूंदो। पर जीअं सिंध मुतहदा जमात जे ख़िलाफ़ जेको ऑपरेशन हूंदो, उहो क़यादत ऐं वर्कर जे विच में बदअतमादी जो ऑपरेशन हूंदो। मूंखे 14 महीना इन करे रखियो वियो, चयो वियो त बाबा तव्हांखे जेकॾहिं ज़िंदा रहणो आहे, तव्हांखे जेकॾहिं चङी तरह ज़िंदा रहणो आहे त तव्हां जीअं सिंध मुतहदा जमात जे क़यादत उन चेयरमैन ख़िलाफ़ घटि वधि ॻाल्हाइणो पवंदो, तव्हांखे उनखे तनक़ीद जो निशानो बनाइणो पवंदो। जीअं वर्कर ऐं क़यादत जे विच में बदअतमादी थी, उते असांखे इहो चयो वियो त तव्हां जीअं सिंध मुतहदा जमात जे पॉलिसियुनि ते तनक़ीद कंदो, पंहिंजे इजलासनि में, पंहिंजी पार्टी में या पार्टी खां निकिरी ॿाहिरि तव्हांखे जीअं सिंध मुतहदा जमात जे पॉलिसियुनि खे घटि वधि ॻाल्हायो, तॾहिं तव्हांखे ज़िंदा रखियो। या जीअं सिंध मुतहदा जमात जहिड़ी का ॿी तंज़ीम जीअं सिंध मुतहदा जमात को ग्रुप खे अहिड़े क़िस्म जी तंज़ीम ठाहियो, तॾहिं बची सघो था, न त तव्हां मारिया वेंदो। जेकॾहिं तव्हां पाण बर्दाश्त करे था वञो, पाण टार्चर सही सघो था, त तव्हांजे पोयनि खे, तव्हांजे भाइरनि खे, तव्हांजे बच्चनि खे